ॼाम साहब में सिंध के मशहूर बुजुर्ग सैयद असगर अली शाह अल मारूफ सखी ॼाम दातार जी 752 सालियाने उर्स मुबारक जूं 3 ॾींहनि वारियूं सरकारी तकरीबूं 20 नवंबर सूमर ॾींहं खां ॼाम साहब शहर में शुरू थींदियूं, जेके 22 नवंबर ताईं जारी रहंदियूं। ज़िले इंतज़ामिया पारां शहीद बनज़ीराबाद ज़िले में उर्स जे पहिरें ॾींहुं 20 नवंबर सूमर ते मोकल कई वई आहे, जॾहिं त उर्स दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सखी ॼाम दातार जी मज़ार के 20 नवंबर ते सुबह जो फजर वक़्तु दरगाह जे फ़क़ीरनि पारां गुसल ॾिनो वेंदो, जॾहिं त उर्स जो बाक़ायदा इफ्तिताह कमिश्नर शहीद बनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहम्मद सज्जाद हैदर, डिप्टी कमिश्नर शहीद बनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद ऐं दरगाह जो सज्जादा नशीन फ़क़ीर नवीद हुसैन विस्तड़ो दरगाह ते चादर चाढ़े कंदा। जॾहिं त टाउन इंतज़ामिया पारां शहर में सफ़ाई सुथराई समेत उर्स ते ईंदड़ पांधीअड़नि खे सहूलियतूं फ़राहम करण लाइ इंतज़ामात कया विया आहिनि। उर्स जे मौक़े ते 3 ॾींहनि वारी तकरीब में मुख़्तलिफ़ खातनि पारां स्टॉल लगाया विया आहिनि, जॾहिं त भलिन बकरिन समेत ॿियनि जानवरनि जी नुमाइश पिणु मुनक़िद थींदी। जॾहिं त उर्स जा 3 ॾींहं कोडी कोडी रांदि, घोड़नि जी डोड़, सिंध जे सक़ाफ़ती रांदि मलमलाखड़े खां अलावा क्रिकेट ऐं ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला मुनक़िद कया वेंदा। मेले जे आख़िरी ॾींहं ते ज़िले इंतज़ामिया पारां रागरंग जी महफ़िल ऐं सुघड़ कचहरी पिणु मुनक़िद कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।